जिलो मूमल जी माड़ी में पीअण जे पाणी जी शदीद खोट। शहरी रोडनि ते निकिरी आया टायरनि खे बाहियूं ॾेई सेप्को खानपुर महर जे अमलदारनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। बिजली बहाल करण जो मुतालबो। मूमल जी माड़ी ऐं बुखारा बेड़ी जे रवासिन शाह ख़ालिद, अल्लाह बख्श शेख, लियाकत बोज़दार, सनाउल्ला भुट्टो, सैयद ज़ाकिर हुसैन शाह, असगर ककड़ो, सलीम बोज़दार, अब्दुल फ़ताह भुट्टो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त सेप्को खानपुर महर जे लाइनमैन मीर मोहम्मद कोराई रिश्वत न ॾियण तां मूमल जी माड़ी ऐं भरपासे जे इलाइक़नि जी बिजली कटे छॾी आहे, जंहिं करे मूमल जी माड़ी में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां बिजली बंदि आहे। उन्हनि चयो त बिजली न हुअण करे शहर में पीअण जे पाणी जी शदीद खोट आहे, जॾहिं त बिजली बंदि हुजण जे करे शहर जो कारोबार पुण तबाह थी वियो आहे। पर सेप्को अमलदार मीर मोहम्मद कोराई रिश्वत ॾियो त बिजली बहाल कयूं जा मशवरा ॾेई रहियो आहे। हुननि चयो त करप्ट लाइनमैन मीर मोहम्मद कोराई सरेआम रिश्वत एवज़ पाणी जो ट्यूबवेल ऐं मशीनूं हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, पर सेप्को जा आला अमलदार ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। उन मौक़े ते शहरनि चीफ जस्टिस वज़ीर आज़म पाकिस्तान सेप्को चीफ सुमित वसवारनि खे अपील कई आहे त खुदारा सेप्को जे करप्ट अमलदार मीर मोहम्मद कोराई ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूमल जी माड़ी जी बिजली बहाल करे जीअण जो हक़ ॾिनो वञे। हिसको जो अमलदार आहे करप्ट तरीन जो मीर मोहम्मद कोराई आहे, उन ऐं एक्सियन जो जंहिंजो दादलो आहे उनजे ख़िलाफ़ असां एहतिजाज रिकॉर्ड करे रहिया आहियूं। तव्हां जॻह इहा वाज़े कयूं थी मसइलो मूमल जी माड़ी जेको आहे हिकिड़ो तारीख़ी माग आहे। हिते 200 फुट 300 फुट ते पाणी आहे ऐं 200-300 फुट मथां ई ते वञी करे पाणी जी छिक हूंदी आहे जिते उनखे पाणी पहुचाइणो हूंदो आहे। जेकॾहिं बिजली न हुजे थी त हितां जी जेकी अक्सरियती आवाम आहे उन्हनि सां जेको हशर आहे, जेको तादी आहे, जेको ज़ुल्म आहे, उहो अची करे हिते बाक़ाइदे जेकॾहिं का इंक्वायरी रिपोर्ट अची मुक़ररु थिए अची ॾिसे त माण्हू फुड़े जे लाइ, माण्हू वेचण जे लाइ, माण्हू कपिड़नि धोइण जे लाइ केतिरा परेशान आहिनि, केतिरा ज़लील। हितां जा इलाइक़े वासी, हितां माथिलो मूमल जी माड़ी ऐं उन सां गॾु बुखारा बेड़ी, हितां जो अवाम जेको अक्सरियती आहे लॾे करे उहो शहरनि ॾे वञे थो पियो। इन्हनि सेप्को अमलदारनि जी बदमाशी ऐं हिन जी बरबरीअत जे करे जेकी हिननि जी इहा माफ़िया आहे, हितां उन्हनि जे करे हितां जा अवाम बेज़ार आहिनि। असां ॻोठ बेरड़ी जा आहियूं। असां को हर मंथली 200 रुपया फ़ी घर खां वठंदो आहे, पोइ बि बिजली कोन्हे। जॾहिं महीनो न ॾींदा उन ॾींहुं कटियूं करे हलियो वेंदो आहे मीर मोहम्मद कोराई। असां सां वॾो ज़ुल्म आहे। असां मुतालबो कयूं था FIR नेब को हिनखे एंटी करप्शन में गिरफ़्तार करे हिन को इंक्वायरी कई वञे ऐं हिनखे सॼा जेकी बि हिन जी मिल्कियत ठाहिणी हिन जी ज़ब्त कई वञे।